अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां असलम हैदर। तव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो इश्यूज़ प्रोग्राम सां गॾु मीरपुर ख़ास जी देह बूरजीअ में। हिते जिथे मां मौजूदु आहियां, समूरा ही जेके तर आहिनि, हितां जा तक आहिनि, इहे पाणी हेठि आहिनि। पुठियां मुंहिंजे तव्हांखे ॻोठु बूरजी नज़र ईंदो हूंदो। इन खां अलावा 23 हितां जा ॻोठ आहिनि, उहे मुकमल पाणी हेठि आहिनि। हितां जा फसल पाणी हेठि आहिनि, माल लुड़ी चुका आहिनि। हिकु त बरसाती पाणी मथां जेके वाह ऐं सिमनि जा जेके टुटण आहिनि, उन्हनि सां तमामु वॾी हिते नुक़सान पहुता आहिनि। समूरा तर जेके असां ॾिठा आहिनि, बदीन जा, ठटे जा, मीरपुर ख़ास जा, इहे समूरा जेके इलाइक़ा सामारो पिथोरो हुजनि, समूरी जेकी सरज़मीन आहे उहा असांखे पाणी पाणी नज़र अचे पई। हिते मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं, मुतासिर माण्हुनि सां बि ॻाल्हाईंदासीं त हीउ जेको पाणी आहे, बरसाती पाणी, जेको सिम नालनि जो पाणी, वाहन जो पाणी, इन केतिरा ॾींहं थिया आहिनि हिते बीठल आहे। सरकार उन लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, पाणी कढण जूं कहिड़ियूं कोशिशूं पई कई वञनि। कुदरती लंघनि जे हवाले सां बि असां तव्हांखे गुज़िरियल प्रोग्रामनि में ॿुधाए चुका आहियूं त जेके कुदरती लंघ बंदि आहिनि, उन सां समूरो जेको पाणीअ जो रुख आहे, पाणी जा रस्ता आहिनि, उहे बंदि आहिनि। अगरि पाणीअ खे को बि रस्तो नथो मिले, वेंदे सखर खां असां अचूं, नवाबशाह खां अचूं, सांगड़, बदीन, ही समूरा जेके पटी आहे, पाणीअ खे रस्तो न हूंदो, हाकड़ो हुजे, पुराण ढोरो हुजे, उन ते कब्ज़ा हूंदा, समूरनि कुदरती लंघनि ते कब्ज़ा हूंदा, त पाणी वेंदो कहिड़े तरफ़। अॼु इहो हाल आहे त ही माण्हू मुतासिर माण्हू आहिनि, ॻोठाणा आहिनि, समूरा जेके ॻोठ जा माण्हू आहिनि हितां जा, उहे सभु न्याणियूं हुजनि, मर्द हुजनि, ॿार हुजनि, रोज़ानी हितां ई न सॼे पाणी मां किलोमीटर सफ़र करे रोडनि तरफ़ अचनि था। रोडनि ते इहो असां हाल ॾिठो आहे त उते माण्हू रोडनि ते वेठल आहिनि, खाधे पीते लाइ परेशान आहिनि। ॻोठाणा असां सां गॾु हितां जा मुतासिरीन मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम बाबा, केतिरा ॻोठ तव्हांजा मुतासिर आहिनि? असांजा तक़रीबन 22-23 ॻोठ मुतासिर आहिनि। अच्छा, ॻोठ बूरजी जा जेके देह बूरजी जा जेके ई ॻोठ आहिनि न, इथे अलाह ताला हिकिड़ो बि ॻोठ रहियल कोन्हे शाख जी कप जो आम नथो ॾेई सघां। बाक़ी जेके इहा ई हालत अथव जेका बूरजी सां ही साईं ख़ैर शाह जो ॻोठ, ही साईं मिस्किन शाह जो ॻोठ, तव्हांजे अॻियां जॻह ॿुधल अञा जी तव्हां अॻिते हलंदव न, हिकिड़ो आवाज़ ठीकु न आहे न? जीअं तव्हां अॻिते असां सां हलंदव न, ॿेड़ी हुजे तव्हांखे अॻिते विज़िट कराए, तव्हांजे अखियुनि जे अॻियां सॼी हक़ीक़त पई आहे। वधीक असांजा जेके लंघ आहिनि, असांजो जेको असली जेके लंघ हुआ 1990 खां पोइ जीअं बंदनि, असां इन पाणी में पिया ॿुॾूं ऐं पिया सुकूं। वधीक हाणे गवर्नमेंट खे आहे असांजी इहा ई इल्तिजा, असांजा लक जेके आहिनि उहे असांखे खोलाए असांखे पाणी कढाए ॾिन, ॿी असांजी का डिमांड कान्हे। अच्छा, केतिरनि ॾींहंनि खां हिते पाणी मौजूदु आहे? पूरा बरसात खे 2 महीना थिया आहिनि। 2 महीननि खां पोइ इहा ॾिसो पिया 1.5 किलोमीटर आहे, असांजा नंढड़ा ॿार आहिनि, असीं उन्हनि खे ॿधियो गॾु वठियो अचूं जो टुटी न वञनि, कंहिं पांचे में किरनि, गोता खाई ॿुॾनि न। उन करे तव्हां पाण हालत ॾिसो पिया, जेका असां सां वीज़न आहे एतिरी बांग्लादेश वारनि सां बि कोन्हे सर, जेका असां बूरजी देह वारनि सां ऐं ॻोठ बूरजी सां आहे। केतिरो हिते जेके घर घणा हुआ हिते? घर साईं तक़रीबन असांजा 100-125 घर असांजा बूरजी ॻोठ जा आहिनि। पोइ हीअ हेॾो पाणी आहे चो तरफ़, त पोइ घरनि में हींअर बि माण्हू हिते मौजूदु आहिनि? साईं उहे आहिनि, भले छा कनि, केॾांहुं वञूं, असांजा वसाइल आहिनि, असीं ग़रीब माण्हू, एकड़ असांजो ज़मीन जो आहे, इहो खेड़ियूं इहो खपायूं, मज़ूरी करे अचूं था। असां वटि 10 एकड़ जो ज़मीनदार बि इन ॻोठ बूरजी में कोन्हे साईं। भई गवर्नमेंट खे असांजी इहा ई इल्तिजा, ख़ुदा असांखे पाणी कढे ॾियो, असांजो ॿियो को बि डिमांड कान्हे। हीअ पाणी असीं निकिरी वञे त असांजा ॿारड़ा सवला वेंदा, ऐं खटनि जे पागनि सां ॿार ॿधा पिया आहिनि। असीं केॾांहुं वञूं, माई जे वञे थी हुन घर में ॿार खॾिबा था कढूं, इहा हालत आहे सर। नंढड़नि ॿारनि जी चाचे ॻाल्हि कई त उन्हनि खे असां खटुनि सां ॿधियूं वेठा आहियूं, त मच्छर बि हिते आहिनि, मौजूदु हूंदा, बीमारियूं हूंदियूं। ॿारनि जा बाक ते पेर पची पिया, सम्झे न, लेडीज़ असांजे अचे थी ॿार हेतिरे ताईं हुनजा पेर बाक ते, मर्दनि जा ॾिसूं जेके मज़ूरी करणु सुबुह जो वञनि था ड्यूटियुनि ते, मजबूरी आहे, तगारी जी मज़ूरी आहे। असांजी बि को ॿनी ॿारो सॼो असांजो ॿुॾो पियो आहे। नौकिरियुनि वारा माण्हू को कोन्हे हिते, सिर्फ़ु मज़ूरी करणु, शाम जो 500 रुपया मिलनि था, 4000 रुपया माण्हू अटो आहे। ग़रीब माण्हू शाम जो 2 किलो अटो वठी अचनि, पाणी ताईं 2 किलोमीटर पाणी आहे, त हींअर जागो को बि ऑफिसर जी 2 किलोमीटर पाणी करे असांजी टंगनि में सूर थो पए। राति जो असांजे हिते बिरोफिन, पेनोडोल जा असांजे माण्हू हुते गोरियूं खाई सुबुह निकिरंदा, शाम जो निकिरंदा। ॿार आहिनि असांजा साईं इतफ़ाक़ ज़हनी डिप्रेशन में अची विया। असांजी फैमिली जेका ॿार बचाई एल बतन जा घरनि में वीचारा 24 कलाक पाणी में वेठा आहिनि। हिननि जी ना नौकिरी, ना ॿनी, ना ॿारो, केॾांहुं वञनि। शहर में वञूं त जॻह असीं किराए ते वठूं था, 20,000 रुपया किराया घटि के ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं ग़रीब माण्हू जंहिंजी 500 रुपया किथां वञनि, हाणे हीअ वीचारा वेठा आहिनि, ॾिसो को आहे थो, सभु ताईं ग़रीब आहिनि, केॾांहुं वञूं। पाणी ताईं को निकाल कढण जो को साईं मुस्तफ़ा असां ताईं अकेलो लॻो पियो आहे। असीं राति ॾींहं हुन सां गॾु आहियूं, असीं हुनजा थोरा हितां आहियूं, लाहे कोन था सघूं, सम्झे न। हुन खां पोइ असांजे ॿारनि जा पेर पची विया आहिनि,
सम्झे न ॿार को घर जे भाती नहीं अगर डॉक्टर अचे तो नहीं उन कुल्हे ते ॿार खे खणूं था हेठि खण में 1.5 किलोमीटर असांजी हालत जेका असांखे ख़बर आहे। अच्छा वो डॉक्टर जी टीम तव्हांजे ॻोठ ताईं बि नथी पहुचे? न साईं ॻोठ ताईं हिकिड़े जॻह डॉक्टर साधू हुयो वरी को डॉक्टर साहब जी टीम असां वटि कोन आई सम्झे न हेॾा न हिन त निगाह करो कैमरे जी निगाह हिन सैदनि जा घर आहिनि सभा ॿुढा पिया आहिनि हेॾो असांजे उतां ताईं मक ताईं को असांखे पोरिया कोलियुनि जा घर आहिनि 2-2.5 घर चौधरीनि जा 50-50 लिगारनि जो ई ॻोठ सॼो साईं को असांजो दाणी साईं कोन्हे। केतिरा बाबा ॻोठ आहिनि जेके हिते कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि? ॻोठ हिते काफ़ी ॻोठ आहिनि हिकिड़े बरकतुद्दीन पंजाबी जो ॻोठ आहे परियां सत वाटर सॼे जो हाजी थीन जो ॻोठ हुनखां चंदाणी ॿियो हिकिड़ो आहे कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो? ॻोठ असांजो अब्दुल हमीद बलोच आहे सर जी। केतिरो पाणी आहे हुते? तक़रीबन 4-4.5 फुट साईं पाणी आहे। असां वटि रोड बि कोन्हे। असांजी निकिरण माना वाइज़ थी वई आहे। जीअं बरसाति थियो फसलूं त असांजा विया वरी कल्ह खां परीं बरसाति थियो। कहिड़ा फसल तबाह थिया आहिनि? असांजी फुटी फसल हुई साईं हुन जे ज़रिए असां उहो ई जेको कणिक या फुटी कयूं पिया हुननि जे ज़रिए कारोबार असांजो हले पियो। फुटी जी फसल हुई असांजी ग़रीबनि जी मिसकिननि जी हू बि तबाह थी। हिन पाणीअ खे 2 महीना थी चुका आहिनि हिते? 2 महीननि खां बि साईं मथे थी वियो। पाणी में लाथ वग़ैरह कुझु आई आहे हिते? न साईं केरु कढण लाइ राज़ी ई कोन्हे। जाॾे वञूं था हू थो चए असांजे सबब छा था तव्हांखे नज़र अचनि? हेतिरो पाणी हिते गॾिजी वियो आहे, को कुदरती लंघ बंदि आहे, को वाह बंदि आहे? साईं असांजो जेको कंढण जो जाथां असांजा सिमनाला हुआ या नेकाली वाटर हुआ हू अॻिलनि माण्हुनि जेका ज़मींदार हुआ या ॿिया को हुया हुननि बंदि करे छॾिया आहिनि। उतां असांजी हाणे लंघ टिपाइण पाणी खे कोन था ॾियनि साईं। असां जाम मिनतूं कया मेड़ूं कया पर को असांजो ॿुधण वारो वाहिर हिते आहे ई कोन असां वटि। असां मिसकिन ग़रीब काॾे वञूं कंहिं वटि वञूं किथे वञूं? रोड बि असां वटि कोन्हे ईअं जो ईअं आहे साईं। ऐं कल्ह न परीं जेको बरसाति आयो असांजा घरूं ड्रही विया भितूं बि ने हवा में तूफ़ान में ड्रही विया। स्कूल वञो? कहिड़ी क्लास में? 8वीं क्लास में पढ़ूं था। असां ड्रेस पायूं उस्ताद चवंदा ड्रेस पाइजो। ड्रेस अहिड़ी हालत में असां साईं किथे पाए अचूं? पोइ असां स्कूल बि वञी कोन था सघूं। माल बतो सभु लुड़ी वियासीं ॿुॾी वियासीं। हाणे वञी कोन था स्कूल। पोइ असांजी तालीमी इदारा सभु ख़तमु थी विया असांजा। हाणे बेवा थियो वेठा आहियूं हिते। जॾहिं पाणी निकिरे सोकाड़ी थिए पोइ कपिड़ा पाए पोइ वञूं। केतिरा ॿार आहिनि तव्हां सां गॾु हिते स्कूल जा जेके न पिया वञनि स्कूल? उन्हनि जा छोकिरा जाम आहिनि हिते। मीरा स्कूल किथे आहे तव्हांजो? असांजो धीउ ऑफिसिम नाले इरवा गौरन जी। केतिरनि महीननि खां स्कूल नथा वञो तव्हां? असांखे माना 1.5 महीनो थी वियो आहे असां कोन विया आहियूं जी। अच्छा पोइ उन जे लाइ हिते भला को तालीम लाइ केरु अचे थो? तालीम ऑफिसर वग़ैरह त तव्हांखे तालीम हिते बंदनि ते रोडनि ते ॾियारिजे अञा ताईं जो रस्तो कढिजे? अञा ताईं अहिड़ो को कोन आयो आहे असांखे केरु माना हिते टीमूं कहिड़ियूं कहिड़ियूं थियूं अचनि? डॉक्टरनि जूं टीमूं ॿियूं एग्रीकल्चर या ॿिया टीमूं केरु अचनि थियूं हिते तव्हां ॾिठियूं? साईं केरु बि कोन आयो आहे। साईं मुस्तफ़ा शाह राति ॾींहुं हिकु टिक करे वेठो मुल्क खे पर पाणी बि कोन थो निकिरे न को कंहिंखे। हिकिड़े दफ़ा डॉक्टर साधू मीरा गोरचाणी वारो आयो इहो कैंप लॻाए वियो बसि उन ॾींहं खां पोइ वरी केरु हेॾां वरियो सरियो कोन्हे। हीअ सूरत हाल आहे हितां जे ॻोठनि जी। समूरा हितां जा जेके आबादियूं आहिनि पक्का घर आहिनि ॻोठ आहिनि उहे समूरा तबाह थी चुका आहिनि। माण्हू नियाणियूं ॿार हिन समूरनि रोडनि रस्तनि खां हुते मौजूदु आहिनि। हिन पाणीअ मां हेॾे वॾो पाणी आहे उतां ई टपी का ॿेड़ी ते कोन्हे को कुझु बि हिते न आहे जो उतां उहो क्रॉस करे ॿेड़ियुनि ते वञनि शहरनि ॾे वञनि कहिड़े पासे वञनि। हिते का बि अहिड़ी सहूलियत मौजूदु कोन्हे। ॿिया बि हिते जितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सॼा ही जेके तर आहिनि उहे समूरा मीरपुर खां ज़िले जा जा उहे ॻोठनि जा ॻोठ ॿुॾल आहिनि। हिकिड़ो ॻोठ न आहे। अगरि असां कैमरा जी अख सां फेराईंदासीं त सभई कोहनि ताईं असां नज़र असांजी खुटी वेंदी पर पाणी हिते किथे बि खुटल असांखे नज़र अचे नथो अचे। समूरा सभई को परे परे ताईं अखि वञे थी पर हर तरफ़ पाणी आहे। हीअ जेके असां जिते मौजूदु आहियूं हीअ शहर आहिनि हीअ पक्का हिते ॻोठ आहिनि पक्का घर आहिनि हिते। हाणे उहा ज़िंदगी सॼी ज़िंदगी उहो डिस्टर्ब आहे। गुज़िरियल 2 महीननि खां वठी हीअ ज़िंदगी डिस्टर्ब आहे। खोड़ सारा हिते माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते जेके नुक़सानात थिया आहिनि उन में सरकार कहिड़ा उपाउ वरिता आहिनि गवर्नमेंट जो कहिड़ो किरदारु आहे। छो जो हीअ जेको पाणी हिते मौजूदु आहे जहिड़े अंदाज़ में हिते मौजूदु आहे त लॻी रहियो आहे त हीअ 2 महीना हिन पाणी खे थिया आहिनि। हिन में का लाथ न आई आहे। अञा केतिरो वक़्तु लॻंदो त हीअ पाणी निकिरी सघंदो। थोरा सारा ॿिया माण्हू बि आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि हिन हीअ सूरत हाल तव्हां ॾिसी रहिया आहियो। समूर हर तरफ़ पाणी आहे। हिते सैयद गुलाम मुस्तफ़ा हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर बि उहो सां गॾु मौजूदु आहे। उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जिते हीअ त हिन जा सबब कहिड़ा आहिनि जो हेतिरो पाणी आहे पाणी में लाथ नथी अचे।
छाजे करे आहे, उन लाइ क़दम कहिड़ा था खया वञनि? हिकु त साईं असांखे ॿुधाइजो त पाणीअ जा सबब कहिड़ा आहिनि हेतिरो पाणी लाथिन में नथी अचे? साईं ॻाल्हि इहा आहे जो हिन देह जो हितां खां कुदरती हिकिड़ो वहिकिरो हूंदो हुयो मोरियो फिटल वाह जे नाले सां, जेको 1965 खां वठी हितां खां हिते जो हिन सॼी देह जो न पर सिर्फ़ु हिन खां अलावा देह पनो नुंदाणी बि हिते आहे, इन्हनि ॿिनि देहनि जो पाणी कढी ऐं छोड़ कंदो हुयो, अॻियां पुराण में वञी किरंदो हुयो। 92 ताईं साईं उहो लंघ बरक़रार रहियो। जेके बि ॿोॾूं 88 वारी ॿोॾ ऐं 92 वारी ॿोॾ ताईं बि हुनजी कंहिं न कंहिं हद ताईं शकल ताईं बरक़रार रहियो, पर आहिस्ता आहिस्ता माण्हुनि हुननि ते कब्ज़ो करणु शुरू कयो। कुझु बाअसर धुरियूं हुयूं जिन्हनि उन वाह जे दौरान जेको साईं 92 खां 100 फुट जे क़रीब जो वेकर रखे थो उहो जेको लंघ आहे ढोरो आहे, उन ते साईं माण्हुनि कंट्रोल शेड फार्म तक ठाराए छॾिया आहिनि उते। हाणे साईं उहो लंघ बंदि थियण जे करे हिन सॼी देह जो पाणी हिते डैम जी सूरत में जमा थी थो वञे ऐं पोइ उन जो ॿियो को बि लंघ न आहे जेसीं ताईं या त किथां को कटणी हिन पाणी खे रवानो कयो वञे ऐं उहो हिन पाणी खे कढे, या त पोइ साईं 6 खां 8 महीना या साल तक बि हीउ पाणी हिते इन सूरत में मौजूदु रहंदो। हाणे साईं हिते हिन देह में टोटल तक़रीबन 23 नंढा वॾा ॻोठ आहिनि जिन्हनि में हज़ारे माण्हू रहनि था। तव्हां सिचुएशन सूरत हाल ॾिसी रहिया आहियो त हींअर माण्हुनि जी ज़िंदगी जो मयार जेको हिते कंहिं सूरत में कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इहो साईं इन खां अलावा हिते जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे तक़रीबन छो जो हिते जो मुआश जो ज़रियो घणो थोरो ज़मींदारी ऐं मोस्टली नंढा ज़मींदार आहिनि हिते, उन्हनि जो ज़रियो साईं बंदि थी चुको आहे। ऐं जे हिन पाणी जो लंघ न कढी थो ॾिनो वञे त पोइ हीअ साईं अॻियां हीउ तमामु हिकिड़ो अलमियो इन में शिदत जेको सो वधीक ईंदी, छो जो पाणी जेसीं ताईं लंघ नथो निकिरे तेसीं ताईं साईं हिन पाणी जो ॿियो को बि हितां खां गुज़र न आहे। केतिरा ॾींहं तव्हां हीउ पाणी जेको हिते बीठल आहे त माना अंदाज़ो ॿुधायो त ईंदड़ 6 महीना त माना जेको बि अगरि पाणी नथो निकिरे त पाणी बीठल आहे, हिकु त घर किरी पवंदा, ॿियो फसल जेके आहिनि ईंदड़ फसल बि पाण न खणी सघंदव तव्हां हिते? न सर, हिते 6 फुट पाणी आहे। हाणे अगरि हीउ 6 फुट पाणी नथो लहे, तव्हांजे साम्हूं सर हीअ फसलूं आहिनि, हीअ पोयां सर ॿुॾियूं पियूं आहिनि ऐं हिन पासे हीअ तव्हां वणनि जी फसल बि ॾिसी सघो था। सर अगरि हीउ पाणी निकिरंदो न त फसल खेड़ बि कीअं ऐं फसल पोख बि कीअं। लाज़मी ॻाल्हि आहे सर, हीअ कणिक जो फसल त हिते जे लाइ अगरि हीउ पाणी हींअर जल्द खां जल्द निकिरे बि थो त बि कणिक जे फसल में त हिते जा माण्हू शायदि हिन हल्के जा माण्हू हिन देह जा माण्हू रहिजी वञनि कणिक पोखण खां बि। ऐं पोइ आईंदे साल जेको सो वरी मार्च या अप्रैल में फुटी जो फसल वरी काहिनि त उहो पॉसिबल थी सघे थो, उहो बि उन सूरत में जंहिं सूरत में हिननि जो हीउ पाणी हितां खां रवानो जल्द खां जल्द कयो वञे त। छा हितां जो जेको मुख्य रोज़गार आहे, कारोबार आहे, हिकु ज़रात ऐं ईअं चइजे ॿियो चौपायो माल आहे, इहे ई आहिनि हिते? सर हिते हिकिड़ो ज़रात, मोस्टली ज़रात, कुझु माण्हू जेके नंढा ज़मींदार आहिनि ऐं कुझु माण्हू जेके हारपो था करनि। हारी तबिको हिते तमामु घणो आहे। असांजे हिननि ॻोठनि में काफ़ी तादादु उन्हनि जी आहे जेके हारी तबिको आहिनि, उहे साईं हाणे हितां खां लॾ पलाण करे जेके रोड आहे मेन मीरवा डिगड़ी वारो रोड आहे, उन रोड ते उहे माण्हू जेके से पंहिंजूं झोपड़ियूं अॾे या वरी किथे सरकार जेको सो कुझु टेंट फराम कया आहिनि त उन्हनि टेंट में जेको सो उहे माण्हू रहनि पिया ऐं ज़िंदगी उते ई गुज़ारण ते मजबूर आहिनि, पंहिंजा अबाणा कख पंहिंजा पड छॾे रोड ते आहिनि हितां। हीअ हाणे ॾिसो पाणी मौजूदु आहे, तव्हां जेको वाह ॿुधायो त हाणे उनखे अगरि वाह उहो उते उन ते कब्ज़ा मौजूदु आहिनि त हाणे उनजो हल छा निकिरे? साईं असां इन मसइले खे असांजे हिते हल्के जे जेको MNA साहब आहिनि साईं मीर मुनव्वर टालपुर साहब, उन्हनि वटि ऐं हाजी नूर अहमद भुरगड़ी साहब जेके MP आहिनि, असां उन्हनि वटि मसइलो उथारियोसीं। उन्हनि जी काविशुनि सां उन्हनि असांखे LBOD जे तरफ़ां हिकिड़ी एक्सीवेटर मशीन बि असांखे अरेंज करे ॾिनी ऐं उन्हनि जे आर्डर ते DC असांजे ज़ैनुल आबिदीन साहब उन्हनि तमामु असां सां भरपूर ताउन कयो ऐं उन्हनि मशीनरी सां गॾु इंतिज़ामिया बि रेवेन्यू डिपार्टमेंट जा मुख़्तियारकार ऐं ॿिया बि असां सां गॾु मोकिलिया, पुलिस जी नफ़री सां गॾु, ताकी जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि खे छॾायो वञे। तव्हांखे ख़बर आहे साईं 2011 जो जेको एक्ट आहे इरीगेशन जो, उन जे तहत जेको बि ढोरा या पुराण आहिनि उन्हनि ते जेके बि सरकारी उन ज़मीन ते कब्ज़ा थियल आहिनि उन्हनि खे हटाइणो आहे, पाणी जो कुदरती लंघ बहाल करिणो आहे। असां साईं 2 ॾींहं पहिरीं इन्हनि कोशिशुनि सां उन्हनि लंघनि खे हटाइण जे लाइ जीअं ई असां कोशिशि कई ऐं असांजो एक्सीवेटर हुते कमु शुरूआति कई त उते जा कुझु जेके बाअसर माण्हू आहिनि जेके हेठि रहनि था, जेके इन्हनि लंघनि ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, जिन्हनि मां कुझु जा साईं कंट्रोल शेड आहिनि पोल्ट्री जा तमामु वॾा जेके हिन वाह ढोरे जे विच में ठहियल आहिनि। किननि माण्हुनि पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे छॾियूं आहिनि, अंबनि जा बाग़ आहिनि हुते जेके उन्हनि लॻाए छॾिया आहिनि ढोरे जे विच में। त उन्हनि बाअसर माण्हुनि साईं हाणे हुते इन कम खे रोकाइण जे लाइ कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि ऐं कल्ह खां असांजो उहो कमु बि बंदि पियो आहे।
इंतज़ामिया असांखे कंहिं हद ताईं बेबस नज़र अचे थी त हुननि माण्हुनि खां जेके लंघ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि उन खे छॾाइण लाइ सुप्रीम कोर्ट जो ऑलरेडी हिकिड़ो ऑर्डर निकितल आहे, एक्ट पास थियल आहे। असांजी डिमांड इहा ई आहे त चीफ जस्टिस साहिब खे असां उन्हनि खे बि असां अपील कंदासीं इन तव्हांजे प्रोग्राम जे तहत त बराए महिरबानी असांखे हिन ॻोठ जो साईं को बि कस कोन्हे। माण्हुनि जी तकलीफ़ हिते तमामु घणी आहे ऐं अगरि उन तकलीफ़ जो अहसासु करनि त असांखे सिर्फ़ु उहे उन लंघ तां जेको कुदरती लंघ आहे ऐं कानून में बि मौजूदु आहे, नक्शनि में मौजूदु आहे, उन लंघ तां कब्ज़ा ख़तमु कराए पाणी खे रवानो करायो वञे त हीउ जल्द खां जल्द साईं पाणी हफ़्ते 10 ॾींहंनि जे अंदरि पाणी निकिरी वञे। वॾी महिरबानी सर। थैंक यू सर। नाज़रीन, तमामु वॾियूं तबाहियूं जेके मीरपुर ख़ासि डिवीज़न में ईअं चइजे हूअं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, तालुकनि में, यूसीस में तबाहियूं आहिनि जंहिं तरफ़ असां वञूं था। पर कुदरती लंघ जेके बंदि कया विया आहिनि उन सां जेके तबाहियूं आयूं आहिनि उहो त उन तारीख़ में उन जो मिसाल नथो मिले। हिन वक़्तु जिथे असां सोणी ढोरे ते मौजूदु आहियूं हीउ उहो लंघ आहे जिथां पाणी सोणी ढोरे मां निकिरंदो, उन ते तमामु वॾा कब्ज़ा थिया। इन खां अलावा ॿिया हिते जेके लंघ आहिनि उन्हनि ते कब्ज़ा आहिनि। इन अहम मामले ते असांजो मीरपुर ख़ासि जो सीनियर रिपोर्टर शाहिद ख़ासकली तमामु अहम कमु कयो आहे कुदरती समूर लॻनि ते असां सां गॾु मौजूदु हुआ। उन सां बि तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। शायदि हिन समूरा जेके कुदरती लंघ आहिनि किथे किथे उनखे रुकावटूं विधियूं वियूं, कीअं ॻोठ तबाह थिया, केरु केरु उन में मुलविस आहे, उन समूरनि ते उन तमामु अहम ऐं बहितरीनु कमु कयो आहे। शायदि तव्हां ॾाढो ज़बरदस्त हिन ते कमु कयो आहे जिते असां मौजूदु आहियूं। हीअ सोणी ढोरो हिनखे चइजे थो। सर ही जिते पाण हिन वक़्तु बीठा आहियूं असुल में त ही सोणी ढोरो आहे, पर हिन वक़्तु ही LBOD जो हिकिड़ो नंढो सिम नालो आहे। इनखे चवनि था M1L। ही मीरवा गुरचाणीअ खां तक़रीबन 1.5 किलोमीटर मीरपुर ख़ासि तरफ़ हलंदासीं त हीअ उहा लोकेशन आहे। हाणे हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं हीअ लोकेशन हिन जी ॾिसंदा हूंदो कंडीशन त इहो तक़रीबन को 70-80 या इन जे फुटनि में आहे, पर असुल हिन जी जेका विड्थ आहे उहा आहे 250 फुट, किथे किथे वेरी करे थो 300 फुटनि जो थी थो वञे हलियो। हाणे हिननि खे माना उन दौर में ई असांखे ख़बर न आहे त इहो इंजीनियरनि हिननि खे हेॾे सॼे शयुनि खे कीअं हिकिड़ो नंढो हिनखे रिड्यूस करे ऐं हेतिरो करे छॾियो आहे। ही हिन वक़्तु हिन में पाणी घटि निकिरी वियो आहे। कुझु ॾींहं अॻु में हिन में पाणीअ जी एतिरी माना एतिरो वॾो पाणी मिक़दार में जेको आहे उहो गॾु थी वियो हो जो हिन केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहो ॿोड़े छॾिया। हाणे उन्हनि ॻोठनि मां अञा ताईं पाणी कोन निकिरी सघियो आहे। तव्हां ही बूरजी ॾिसो, ही दरगाह काज़ी साहिबु ॾिठो, हेॾां ग़ुलाम मोहम्मद लेगारी ॾिसो, हेॾां छिलारो ॾिसो, हेॾां खोंबड़ी ॾिसो, ही सभु इलाही एरिया जेके आहिनि इहे सभु हिन पाणीअ ई जेके आहिनि उहो ॿोड़िया आहिनि। पर ॿी ॻाल्हि जेका असीं चवंदासीं मीरपुर ख़ासि डिवीज़न में जेके कुदरती पाणीअ जा वाकुरा हुआ उहे हुआ 2, हिकिड़ो हाकड़ो दरिया, ॿियो पुराण दरिया। मीरपुर खां वठी पोइ तव्हां वञो जुॾो, वरी तव्हां वञो नवकोट, पोइ तव्हां इहो बदीन टंडो बागो, पोइ मिठीअ जी कुझु हद, इहे सभई शयूं खणी वञी तव्हां समुंड ताईं वञो। इते टोटल पुराण ते बि कब्ज़ा आहिनि। वरी जेकॾहिं तव्हां अचो था हिन वक़्तु जेको छॾियो थो वञे हुनखे हाकड़ो जेको आहे उहो वरी तव्हां फर्श खां अचो, फर्श खां वञी पोइ तव्हां नवकोट तां अचो। नवकोट में वरी 2 हिसनि में विराइजे थो। नवकोट जो हिकिड़ो पासो उत्तर वारो पासो ऐं ॿियो नवकोट जे किले जे भरिमां बिल्कुलु भिटुनि जे भरिमां जेको कंहिं दौर में वरी ढंढुनि में पवंदो, उहो ढंढुनि ते माण्हू फसल पोखींदा हुआ। उन्हनि टोटल इन ते माना कब्ज़ा आहिनि। माण्हू बहादुरियूं आहिनि, सरकारी सियासी माण्हू आहिनि, उते जा लोकल माण्हू आहिनि ऐं कुझु ॿाहिरि जा माण्हू आहिनि। उन्हनि भठा क़ाइमु कया आहिनि, उते ज़रई ज़मीनूं उन्हनि माण्हुनि ठाहियूं आहिनि, उते बंदि अची विया हलिया आहिनि, पर पाणीअ जो नेकाल थिए ई कोन थो। 2013 में हिननि फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाराई ऐं उन्हनि खे चयूं त प्रियारिटीअ जे बुनियाद ते हिननि खे हल करिणो आहे। पर हिननि छा कयो जो जेको पैसो आयो 40-45 अरब रुपया आया उहो हुननि शाखूं पकियूं कयूं। शाखूं पकियूं करण जो फ़ाइदो इहो थियो जो माना हिननि को स्टडी कराई कोन। पोइ हेठि जेको अॻे सीपेज थींदो हो, थोरो घणो पाणी थींदो त माण्हू वरी पाणी उते नलका लॻाए पीअंदा हुआ। हिते पाणी जेको आहे उहो खारो पाणी आहे, उहो तव्हांजूं शाखूं वयूं लुड़ी। हिन वक़्तु जेका ॿोॾि आई उन तव्हांजूं शाखुनि खे ई लोड़े छॾियो। उहो तव्हांजा 45 अरब त ज़ाया थी हलिया, पर तव्हां जेको आहे उहो नेचुरल रूट्स खे जेको आहे उहो बहाल कयो कोन। नतीजे में तव्हांजो हीअ जेको शुरूआती स्टेटमेंट जेका हिननि जी हुई त भई असांजो 300 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। तव्हां उन दौर में जेकॾहिं 2020 में बि तव्हांखे 120 अरब रुपया ख़र्च पे आयो, तव्हां उनखे कोन ॾिठो, उनखे त तव्हां नज़र में कयो, पर हीअ जेको 500 अरब रुपया ख़र्च नुक़सानु थी हलियो उहो तव्हांजे नज़र में ई कोन्हे। सो सरकार खे थोरियूं अखियूं पटणु घुरिजनि ऐं हाणे बि जेकॾहिं हीअ नथा कनि
त हीअ अञा बि चवनि पिया त क्लाइमेट चेंज जो तमामु वॾो पाकिस्तान ते असरु थियो आहे। हीअ तबाहियूं थी वेंदियूं हलियूं। पाकिस्तान जेको आहे उहो हीअ ख़ासि तौर ते सिंध जिथो सभिनी जो दरियाहनि जो पाणी बि हेॾां, त जेको कुदरती बलोचिस्तान जो पाणी बि हेॾां, त हर शइ जो पाणी मुंहुं त हेॾां ई आहे न समुंड ॾे। तो हीअ माना हिकिड़ी वॾी तबाही आहे जेकॾहिं हीअ नेचुरल रूट खे बहाल न अच्छा, जिथे असां मौजूदु आहियूं इन खां अलावा हिन ई रूट ते ॿिया बि कुदरती लंघ आहिनि। हिकु त कुदरती लंघनि जे हिन रूट ते कहिड़ा आहिनि, उन्हनि सां नुक़सानात हिन सॼे डिवीज़न में हूअं केतिरा नुक़सान थियो आहे, केतिरो माल लुड़ियो आहे, केतिरा फसल तबाह थिया? साईं हितां खां जिते हीअ पाण वेठा आहियूं इहो सोणी ढोरो, हितां खां अॻियां तव्हां वेंदो त हितां खां वरी खंडर ढोरो थो अचे। उन जा अञा ताईं इरीगेशन जा मेप सिंध ज़मीन ते तव्हां ॾिसो मेप पिया आहिनि। उन खां परियां वञो त तव्हांजो जेको आहे उहो मोरियो वाह थो अचे। इन्हनि सभिनी जा रूट जेके आहिनि, तव्हां विच में फैक्ट्रियूं ठाहे छॾियूं, तव्हां ज़मीनूं उन ते जेको आहे उहो ज़मीन उनखे ज़रूरी ज़मीनुनि में तव्हां जेको आहे उहो आबाद करे छॾियो। अहिड़ा खोड़ सारा ॿ टे ॿिया अञा बि जेके आहिनि उहे रूट आहिनि। ख़ुदि मीरपुर ख़ासि शहर जो अधु हिसो जेको आहे उहो पुराणे जेके उन ते कपनि ते ठहियलु आहे, पुराणे जे पेट में ठहियलु आहे। उहो सभु कुझु उहे ठहे पियो। सरकार खे ख़बर कान्हे, सभु कुझु ख़बर आहे हिननि खे, पर ख़बर न आहे त छो उन्हनि जी दिलचस्पी न आहे हिन सभिनी शयुनि। फसलनि जी मूं तव्हांखे पुछो, मिसाल त 1.5-2 महीना आहे जेको हे पाणी हिननि जो हले वियो आहे, ॻोठनि में बीठो आहे, 1.5 महीनो लॻे, 2 महीना लॻनि, अञा केतिरो वक़्तु लॻे थो, त पोइ फसलनि जी सूरत हाल किथे पवंदी? ॿियो ही जेके समूरा ॻोठ ॿुॾी आहे, हिन जे ॿारनि जी तालीम, सॼो सिस्टम तबाह आहे। इंतिज़ामिया भला कुझु का प्लानिंग वग़ैरह नज़र अचे थी? साईं ॾिसो, हाणे तव्हां शहर मां जीअं ई निकिरो था न, त पोइ जीअं ई बहिराणियूं थी शुरू थियनि त उते माण्हूअ जो गुज़र सफ़र आहे ज़रायत ते। ज़रायत ते रुॻो उहो हारी न, पर ज़रायत सां लाॻापियल जेके बि आहिनि, मिसाल तौरु मज़दूरी कंदड़ माण्हू आहे, ख़ुदि शहर बि डिपेंड कनि था बहिराणीअ ते। हींअर मीरपुर ख़ासि में वञो त माना ईअं सुञ वाका पई करे, छाकाणि बहिराणीअ माण्हू आहे कोन, फसल ॿुॾी हलिया। सो हीअ जेको हीअ चवनि पिया त असीं 15-20 ॾींहंनि में पाणी कढाए वेंदासीं, इहो मुमकिन ई कोन्हे। पाणी निकिरंदो कोन, छाकाणि त हिननि जी अञा ताईं उहा स्टडी आहे कोन त हिन डिवीज़न में लो लेइंग एरियाज़ कहिड़ा आहिनि। माना उते त पाणी, उते त को तव्हां पाणी कढाए कोन था सघो, उते तव्हांजा न आर्टिफिशियल आहिनि न नेचुरल रूट आहिनि, उते त पाणी बीठो आहे न। इहो 2 महीना वठंदो, ऐं जेकॾहिं हितां पाणी निकितो बि सही त वरी बि तव्हांखे फसल पोखण जे लाइ 1 महीनो उन ज़मीन खे ॾियणो पवंदो त उहा सुके, वट अचे। उन खां पोइ तव्हांजी हाणे कणिक जी पोखाई जेका आहे उहा अची मथे ते चढ़ी आहे। हिकिड़े पासे तव्हां वटि कणिक जी खोट लॻी पई आहे, फूड जा इनसिक्योरिटीअ जा मसइला लॻा पिया आहिनि, ॿिए पासे पाणी बीठो आहे, त सम्झ में नथो अचे त हीअ छा था करणु था चाहिनि। नेचुरल रूट हुते माण्हू रोडनि ते एहतिजाज पिया कनि त बाबा नेचुरल रूट बहाल करियो। कट जो मतिलबु आहे त भाउ इन मां बि कुझु पाणी गुज़ारियो। बाबा तव्हां भले इहो माण्हू कोन था चवनि त को तव्हां सॼे कलोईअ खे शहर एॾे तहलके खे ॿोलियो। माण्हू चवंदा भला 3000 क्यूसिक कढो, भला 5000 क्यूसिक कढो, माण्हुनि खे बि सेव करियो। त 5000 क्यूसिक पाणी कढो त जीअं तकिड़ो हितां निकिरे ऐं हितां जो फसल थियनि। माण्हू हिते तबाह थी वेंदा हलिया जेकॾहिं इहो फसल बि जेकॾहिं नथो थिए, माण्हूअ जो कणिक वारो फसल नथो थिए, तूरियो नथो थिए, इहे खोड़ सारियूं शयूं नथियूं थियनि त माण्हू हीअ ॿेड़ी ॿुॾी वेंदी थी। छा आहे, सही था चओ, छाहे जी ॻाल्हि ॿोल ॿुधी सही थो चए त हीअ जेके बि फसल आहिनि इहे समूरा तबाह थी चुका आहिनि। पाणी ॻोठनि में आहे, हिकु त कुदरती लंघ बहाल थियनि, ॿियो जेको ॻोठनि जा पाणी, शहरनि जा पाणी, उहे कढण लाइ हिकु डिघी प्लानिंग जी ज़रूरत आहे। तव्हांखे ॿियूं बि हिन इलाइक़नि में जेके तबाहियूं थियूं आहिनि असां उहे बि ॾेखारींदासीं त केतिरो माण्हू मुतासिर आहे। समूरा ॻोठ त ईअं चइजे 100 सैकड़ो तबाह आहिनि, शहरनि जो तमामु वॾो हिसो तबाह आहे, लंघ बंदि आहिनि, तमामु वॾी तबाही आहे। अचो त ॿिया बि तव्हांखे इलाइक़ा ॾेखारियूं। तव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे ऐं केतिरी हिते तबाही आई आहे? जी साईं, असांजे ॻोठ जो नालो आहे विलेज करीमबग सोलंगी आहे ऐं हिते बि तमामु घणी तबाही आहे। माना जेको सो असांजा घर जेके आहिनि तमामु सोलंगी जा तक़रीबन 150 घर आहिनि, उन मां काफ़ी घर बि किरिया आहिनि, जिन जा कचा आहिनि उहे सॼा घर ढही पट थी विया आहिनि। उन खां अलावा जेको सॼो ॻोठ आहे असांजो सॼो पाणी जे लिपट में, ऐं ॻोठ जे सराउंडिंग चौधारी रुॻो पाणी पाणी आहे साईं। जी हा, केतिरो फसल केतिरो हुते तबाह थियो आहे ऐं ॿियो स्कूल्स वग़ैरह इहे हुननि में पाणी आहे? साईं फसल बि तमामु घणो साईं तबाह थी वियो आहे। जेके बि फसल ऐं स्कूल साईं असांजे ॻोठ में त अवेलेबल कोन्हे साईं। जी हा, आयो आहे तव्हां वटि हुते को मदद लाइ? साईं मदद जे लाइ साईं एज़ असांजो जेको यूसी काउंसलर आहे या यूसी चेयरमैन आहे, या उन मां साईं ॻोठ में या ताईं या MP असांजो जेको डिग्री आहे उहो बि ॻोठ ताईं या लड़ी कोन आयो आहे। ऑफिसर्स, DC, असिस्टेंट कमिश्नर्स या ॿिया केरु आया आहिनि? न सर, उन्हनि मां बि केरु कोन आयो साईं। जी हा साईं, को बि लड़ी कोन आयो असांजे ॻोठ ते साईं। साईं आऊं यूसी ताजू ख़ासि केली जो चेयरमैन बि आहियां, आज़ाद हैसियत सां खटियो बि आहियां हितां। ऐं असांजी यूसी जी टोटल पॉपुलेशन आहे 8000 जे लॻभॻि। ऐं हिते
टोटल असांजे यूसी में तक़रीबन हर जाइ ते जेका पाणी जी सिचुएशन अवां ॾिसो पिया इहा ई आहे। हालांकि असां वटि गस सभु कुझु आहिनि पर इंतिज़ामिया जी या गवर्नमेंट जी चइजे इन्हनि जी नाहेली जे करे इहे माण्हू ॿुॾी ऐं उन्हनि जा इहे हाल थिया आहिनि। अगरि बरसातनि खां पहिरीं इंतिज़ामिया कुझु उपत वठे हा, कुझु छंडणनि ते उन्हनि ते कमु करनि हा। हा, हिननि छा कयो आहे, जेके सेमनाला हिकु ॿ असां वटि हलनि पिया, जेको मेन रोड सां लॻनि पिया, अधु किलोमीटर उन्हनि जी खाटी करे हेठां वञी ॾिसो त सेमनालनि में सभिनी में रुगो देवियूं बीठियूं आहिनि, का न रुगो कागज़नि में बिल ठहनि था ऐं इहे कनि था नाक़िस कारतगी। अरबे रुपयनि जो माण्हुनि जो त नुक़सानु थियो आहे, माण्हुनि जा घर दरबदर थिया आहिनि। हीअ तव्हां ॾिसो पियो जेको रोड ते वेठल माण्हू आहिनि, जॾहिं बरसाति, हींअर त ठीकु आहे बरसाति न आहे, जॾहिं बरसाति वसे थी त उन टाइम ते तव्हां अची ॾिसो हिते क़यामत सुगरा जो मंज़रु हूंदो आहे। हितां जो माल वग़ैरह उहो जेके माल वेंदा आहिनि उहे केतिरो डिस्टर्ब थिया आहिनि? साईं हिते हींअर जेका जेका वीचारनि ग़रीबनि माण्हुनि पाली, जेका 1.5 लख जी धणी न पे विकियां, उहा हुननि 70 80 हज़ार में हींअर खपायूं अथनि। मेहूं मरनि पियूं, का वैक्सीन न आहे, ग़रीब माण्हू हिते हर माण्हू दरबदर थी वियो आहे। ऐं कॾहिं बि असां नथा सम्झूं त हिते को माण्हू अचे त पुछे भई तव्हांजा छंड इलाइक़नि जा छंड किथां, पाणी किथां निकिरंदो। हाणे हीअ असांजो पाणी आहे, हीअ असांखे हिते ॿनी में पी गुज़ारणो पवंदो। असांजा फसलनि में हींअर 4 फुट पाणी बीठे माना सुकी वञे, इहो सुकी वञे, माना कॾहिं बि तमामु वॾो नुक़सानु थींदो। इंतिज़ामिया कॾहिं असांखां अची इहो कोन पुछंदी त माना भाई तव्हांजो पाणी जो किथां गस आहे, असांखे हली ॿुधायो, असां तव्हां कोऑपरेट करियूं। गस बि आहिनि, सभु कुझु आहिनि, पर हाणे असां ज़मीनदार आहियूं, हिक ॿिए जे गस बि बंदि करे वेठा आहियूं। हर को पंहिंजे दंगनि ते कड़ियो ॾेई वेठा आहिनि, गस बंदि आहिनि। नेचुरली जेके गस बंदि हूंदा त हूअं ई ऑलरेडी ॿुॾंदासीं, नुक़सानु थींदो। महिरबानी साईं। अच्छा, ॿुॾी चुका आहिनि? बिल्कुलु साईं, घर ॿुॾी विया आहिनि, असांजा घर तबाह थी विया आहिनि। गवर्नमेंट जी तरफ़ां अञा अहिड़ो को असां वटि अहिड़ो कोन आयो त भई तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़ी कोन्हे, इहो असांखे कंहिं अची कोन पुछा कई आहे। केतिरा ॻोठ आहिनि जेके ॿुॾा आहिनि हिते? हिते तक़रीबन ॻोठ न ॿुॾा तॾहिं बि माना 8-9 ॻोठ ॿुॾी विया आहिनि। जी हा, उहे माण्हू हाणे रोडनि रस्तनि ते अची विया आहिनि? रोडनि रस्तनि ते वेठा आहिनि, ॿियो पिया त हुनजो गुज़ारो कोन्हे, किथे वञी। हा, किथे टेंट लॻल आहिनि, टेंटनि में वेठा आहिनि, किथे कोन लॻल आहिनि, किथे वेठा आहिनि टेंटनि। केतिरे वक़्त खां पाणी बीठल आहे? हीअ तक़रीबन त महीनो थी वियो हिनखे। हा, उन लाइ कोशिशूं वठनि था, नथा वठनि? न कुझु कोन्हे, केरु कोन पुछा कोन कई आहे त भई किथां गस आहे किथां कोन्हे, कंहिं कोन पुछा कई आहे। जी, असां बलोच फार्म ते वियूं था, न्याज़ बलोच जो ॻोठ आहे। हिते असां जेको बि आहियूं, घर ॿार वारा घर बि किरी विया आहिनि असांजा, माल बि मूं आहे, ॿकरियूं बि मेहूं बि। हाणे रोडनि ते वेठा आहियूं, कोई इम्तिहान कोन आहे जेको असांखे गवर्नमेंट खां को बि शइ कोन थी मिले। हिते रोडनि ते वेठा आहियूं साईं, हिते पके ते रोड ते वेठा आहियूं। घर असांजा विया किरी ॾही आहे, मैं मुंहिंजी मरी वई हली, ॿकरी हिकिड़ी मरी वई हली। तमामु बलोच जे ॻोठ वेठा आहियूं, बरसाति घर ॿिया सभु असांजा किरी विया आहिनि। का बि हिते गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे इमदाद बि का बि कोन मिली आहे। जेको इहा ॻोठ जी तरफ़ां मदद थोरी कनि थी पई वञे। घर सामान वग़ैरह ॾियणु हिते तव्हांखे अचे थो? न, को बि गवर्नमेंट जी तरफ़ां को बि कोन आयो वधारो। जी हा। केतिरो ॻोठ घरनि में पाणी हींअर बि मौजूदु आहे? हींअर ई पाणी 1.5 फुट 2 फुट ॻोठ में मौजूदु आहे। घणो वक़्त खां हिते? ही महीनो सवा खण थियो, जीअं बरसाति वसी आहे जी, पाणी बीठो आहे ॻोठ में। कोशिशि कई आहे कढण जी पाणी? गवर्नमेंट जी तरफ़ां को बि कोन थी आहे। कोई ॿार वग़ैरह स्कूल तव्हांजा मुतासिर थिया हूंदा, ॿार वञनि? स्कूल सभा घर वेठा, किथे कैप लॻाई आहे, हिते कैप में वेठा आहिनि। कुझु कैंप में जो तव्हां रोडनि ते वेठा हो, मच्छर आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उन सां ॿारनि जी बीमारियूं कुझु थियूं आहिनि ॿारनि खे? ॿार थी आहे, मलेरिया थियो आहे। जी हा, बुखार आहे, मलेरिया आहे, ज़ुकाम आहे, त इहा बीमारी आहे। डॉक्टरनि जूं टीमूं वग़ैरह आयूं हिते? कॾहिं को वाजिबी अचे त न कोन थी अचे एतिरी। साईं, माल खे नुक़सानु जाम थियो आहे। जी हा। कहिड़ो कहिड़ो माल आहे हिते तव्हां? माल साईं, मेहूं आहिनि, ढगियूं आहिनि, ॿकरियूं आहिनि, रिढूं आहिनि, उठ आहिनि। पाणी में बीठो आहे त उन सां बीमारियूं पैदा थियूं आहिनि? जी जी हा, पाणी में बीठो आहे, बीमारी पैदा थिए थी। पोइ ही जेके सरकार आहे, इन जा नुमाइंदा ऑफिसर आहिनि, उहे अचनि था तव्हां वटि? जी, केॾी महिल अचनि था, जो सुई लॻाइनि त वञनि था मेहनि खे, ॿकरियुनि खे, ढगियुनि खे। जी जी। ऐं घर जेके तव्हांजा ॿुॾा आहिनि, उन्हनि में पाणी मौजूदु आहे? केतिरा ॻोठ तव्हांजा मुतासिर आहिनि? केतिरो पाणी बीठल आहे? पाणी साईं चेल जेॾो बीठल आहे। जी हा। केतिरे वक़्त खां बीठल आहे? इहो जी ॿोॾ अची पई आहे न,
इन खां वठी माना यकु पाणी पाणी आहे। ही जो तव्हां रोडनि ते अची विया आहियो त पोइ को सामान सड़ो केरु ॾिए थो तव्हांखे? सरकार अचे थी गवर्नमेंट? जी सरकार अञा ताईं त सामान कोन आयो सरकार जो। जी हा। पानी जे हिसाब सां बरसाति आई घर वर ढही आहिनि, माल जेको कुझु मरी वियो आहे, कुझु बीठो आहे, बीमार बि आहे माल। जे पाणी निकिरी अञा एतिरो नुक़सानु कोन थिए असांजो। पाणीअ में लाथ आई आहे या उहो पाणी साॻियो बीठल आहे? पाणी कुझु साईं लाथ आई आहे, कुझु अञा बीठो जाम आहे, नेकाल आहे कोन। जी केतिरे वक़्त खां ई पाणी बीठल आहे? हिनखे तकलीफ़ साईं जीअं बरसाति आई आहे बीठो ई बीठो आहे। ही बीहण सां पाणी त पोइ जेके घर आहिनि उहे त किरी पवंदा हाणे? साईं घर किरी आहिनि। जी केतिरा घर किरिया आहिनि ॻोठ में? ॻोठ में जी जाम 8-10 20 घर, असांजा 3-4 घर किरी आहिनि, ॿिया पाड़े में कोली बील आहिनि, जेको घर गुरतो आहे सभिनी जा घर ढही आहिनि। जी हा, मुजेरी असांजो उन उतां ॾिना स्कूल ॾिनो हुन वेठा आहियूं। साईं ॿोॾि खां पोइ तमामु तंग आहियूं, ठीकु आहे। तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे, ॻोठ घर किरी विया, माल बीमार थी वियो, पाणी जो निकाल किथे बि कोन्हे जो कढे। रोडनि ते अची विया आहियूं ऐं माल बीमार थी वियो आहे। केॾी केॾी माल अचनि था, सुई वारा अचनि था, बकरियुनि खे सुई वुइयूं हणनि था, बहरहाल माल जी बीमारी सां कंट्रोल थी वियो आहे। सॼा घर 1500 घर आहिनि, सभु ॻोठ वियो, तबाह थी किरी विया। पाणी जो साईं निकाल कोन्हे। हा, पाणी अञा बीठो आहे ॻोठनि में, घरनि में। उहो बि भितूं जेके रहियल आहिनि उहो बि हाणे किरनि पियूं। जेको बचियल घर आहिनि तपड़ त उहो तबाह थी विया, बहरहाल जेको बीठा आहिनि उहो बि किरनि पिया। ही जेको कमंद में पाणी बीठो आहे त पोइ हाणे ही कमंद सॼो तबाह थी वेंदो? हिन जो को आसरो कोन्हे। हा, एतिरो कमांद में एतिरो पाणी आहे जो हिन जो को बि आसरो कोन्हे। मुजेरी वीचारा आहे नियाज़ मोहम्मद बलोच यासिन, इहो असांखे शाम सुबुह भत ऐं जेको राशन पाणी उहो पंहिंजे जेब सां ॾिए पियो। फसल ॿिया कहिड़ा कहिड़ा हिते तबाह थिया आहिनि? मिर्च तबाह थी विया, फुटियूं सभु ख़तमु थी वियूं, कमांद जा टुकड़ा टुकड़ा ही बि माना पाणी सुकण खां पोइ बि सड़ी वेंदा। पाणी जो सर निकाल कोन्हे। हा, असांखे इहो खपे कि थोरो निकाल हुजे न त असांजो ॻोठ आज़ादु थी वञे पाणी खां। न वेहण जी जॻह। हर पासे जा ॿिया जेके ॻोठ आहिनि उते बि इहो साॻियो हाल आहे? हा, बसि इहो सॼो इहो ई हाल आहे इलाइक़े जो, सॼो ई आहे। बहरहाल असांजे पासे जेको पाणी मथियों आयो आहे न बरसातनि जो, तूफ़ान जो, हिते तमामु माना पाणी वधीक आहे। असांखे जाम नुक़सानु पहुतो आहे, जाम। हाँ, असां वटि लोगों का पानी आया पड़ा है और पानी का निकाल बिल्कुल नहीं है। और दरअसल ये है कि अपने जो हमारे मुसलमान भाई हैं, जितने भी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट ने जो ऐलान करा है 25-25 हज़ार का, और ये 25 हज़ार पर जो इशू तो कर दिया है, मगर ये मिल रहे किसी किसी को है। वो किसी को इसलिए ज़्यादातर के गैर मुस्लिम को भी मिल रहे हैं, मुसलमानों को बहुत कम मिल रहे हैं। अंगूठे लग रहे नहीं है, डिवाइस पे जाओ तो डिवाइस पे नहीं मिल रहे, और ATM पे जाओ तो ATM पे बिल्कुल 900 दिखा देते हैं। और दरअसल गरीब आवाम तो बिल्कुल डूबी पड़ी है। बाहर से जो भी कुछ आ रहा है अल्हम्दुलिल्लाह हमारे मुसलमान इस्लाम के अपना पाकिस्तान के लिए आ रहा है, तो गरीब आवाम को जहाँ तक पहुँचना चाहिए ना वहाँ तक नहीं पहुँच रहा। जी हाँ, जिन लोगों की तक पहुँचना चाहिए, जो हकदार हैं, उनको बिल्कुल मिलना चाहिए, मेरा ये कहना है। जी बाबा जेको आई उहा ॾिठो पाण छा ॻाल्हाए, जेको ॾियणो आहे मौला ॾींदो, बाक़ी हाणे छा ॻाल्हाए। हा, ही त भई थोरो आहे, सॼो खाधो ख़राबु करे छॾियो आहे। में जेके ॿोॾियूं आयूं, बरसातूं आयूं, उनमें एतिरी तबाही? हा, हिकिड़ो ही उनमें इहा इन खां वधीक आहे न घटि अॻी खां? हा, ही वधीक आहे। वॾी ॿार सभु लुड़सी आहे। हा, साड़ा जी मर्ज़ी। नाज़रीन, हीअ सूरत हाल आहे मीरपुर ख़ासि जी। मीरपुर ख़ासि जे भर पासे जी 100 मेलनि ताईं सफ़र कजे थो, हर तरफ़ तबाही आहे। मालवंद परेशान आहिनि, फसल लुड़ी चुका आहिनि, ॻोठनि जा ॻोठ लुड़ी चुका आहिनि, माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। जेके दग हुआ पाणीअ जा, उन्हनि खे दग न ॾिना विया आहिनि। लंघ समूरा बंदि आहिनि,
सोणी ढोरो हुजे, ॿिया ढोरा हुजनि, हितां जा जेके वाह हुजनि, उन जा दग जॾहिं बंदि हुजण जे करे समूरो पाणी ॻोठनि में मौजूदु आहे। हितां जो ॻोठाणनि जो चवणु आहे त अगरि इहो महीनो ॿ पाणी ते रहे थो, पाणीअ खे को निकाल नथो ॾिनो वञे त हमेशह लाइ हितां ॻोठ हितां जा फसल तबाह थी वेंदा। मुंहिंजे बैक साइड तव्हां कमंद ॾिसी रहिया आहियो, उन कमंद इहा सूरत हाल आहे त इहे सवे एकड़नि में कमंद आहे, पाणी बीठल आहे, इहो कमंद बि हिते तबाह थींदो। हितां जा मिर्च तबाह आहिनि, हितां जा ॿिया फसल तबाह आहिनि, केल जेके अंब जा बाग़ आहिनि, लीमे जा बाग़ आहिनि, इहे सभु शयूं तबाह आहिनि। उन लाइ प्लानिंग जी ज़रूरत आहे त प्लानिंग ठही वञे। हर साल 2010 में, 2011 में, हींअर 2022 में मुसलसल इहे तबाहियूं अचनि थियूं। अगरि प्लानिंग थिए थी, प्लानिंग थियनि थियूं, उन ते अमल थिए थो त हेॾी वरी जेकी तबाही आहे उहा न ईंदी। LBOD जा जेके रुख आहिनि उहे सिधा कया वञनि नहीं, जेको पुराण आहे, हाकड़ो आहे, उनखे दग ॾिना वञनि त जीअं समुंड ताईं पाणी हली वञे। वरी प्लानिंग जी ज़रूरत आहे। उन प्लानिंग सां, उन हिकमत अमलीअ सां ई हेॾो जेको खितो आहे समूरो, असां जेको बि खितो लाड़ जो ॾिठो आहे, उत्तर आहे, समूरा उहे तबाह आहिनि। हर तरफ़ पाणी आहे। उहो पाणीअ जी तॾहिं ई मुमकिन थी सघे थो, हिकु त उन्हनि खे लंघ मिलनि, ऐं ॿियो हिकमत अमली हुजे त उनखे पाणीअ खे गुज़र जेको आहे उहो सही हुजे। जीअं हिन तरफ़ उत्तर तरफ़ मंछर आहे, इन्हनि जो गुज़र हुजे, सिंधू दरिया ते पाणी वञी वञे, लाड़ तरफ़ जेको पाणी आहे उहो पुराण ऐं हाकड़े मां थींदो समुंड में हली वञे, उहो तॾहिं मुमकिन आहे। वॾी हिकमत अमली जी ज़रूरत आहे। इरिगेशन डिपार्टमेंट हुजे, सिंध हुकूमत हुजे, सीडा हुजे, सभिनी खे गॾियल तौर ते जेकी प्लानिंग कयूं वयूं, जेके रिपोर्ट्स ॾिनियूं वयूं, जेके हिते सर्वे करायूं वयूं, उन तहत जेके नतीजा निकिता ऐं साम्हूं जेके ॿाहिरीं दुनिया जी फर्म्स हिते पहुतियूं, उन्हनि जेके सिफ़ारिशूं ॾिनियूं त कुदरती लंघन खे फौरी तौर ते बहाल कयो वञे, न त सिंध में हमेशह अहिड़ो मामला रहंदा। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सभई इन इदारा इन खे सीरियस वठनि, तॾहिं जेके लखे किरोड़े माण्हू रोडनि ते अची विया आहिनि, हिननि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ रही सघनि थियूं। कैमरामैन सिराज संजराणी सां गॾु मिरपुर ख़ासि मां मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।